प्रोग्राम जो मेज़बान साईं मीर साहब, जिले सागर जो सदर अगुणो मरकजी अगुणो मरकज पेटल जो जनरल सेक्रेटरी साईं हाजी नाज़िर हुसैन निज़ामी साहब, जिले शहीद बेनज़ीर अहमद जो कायम मकाम सदर साईं असगर डाई साहब, मुझे समूह जिले जा जनरल सेक्रेटरी, डिवीजन जा उहदेदार साथी, तालुकनि जा सदर, जनरल सेक्रेटरी, उहदेदार साथी, साईं सिद्दीक़ सिद्दीक़ वे हो गए सभी दोस्तों के सलाम। हमेशा ही थींदो आहे जो हे जेके उहदेदार जा प्रोग्राम हूंदा आहिनि, असां ईंदा त सरकार जे लाइ सरकार खे कुझु करे ॾेखारियो, ऐं साईं असां सरकार खे कुझु करे ॾेखारियो, ऐं असांजो भेड़ो सरकार सां हूंदो आहे, मगर उन्हनि प्रोग्रामनि में असां अॼु तजवीज़ूं ॾियण जे बजाए, तहरीक खे कामयाब करण जे बजाए ॿियनि शयुनि खे खणंदा आहियूं, जेके शयूं माना खेसि त हूंदियूं आहिनि। साईं माना खेसि त हूंदियूं आहिनि, हर उस्ताद जो लफ़्ज़ माना खेसि आहे, फर्ज़ी करना है असांखे ज़रूरत आहे, स्कूल में उस्ताद जी खोज आहे, असांखे ज़रूरत आहे, तहज़ीब में ढोल आहे, असांखे ज़रूरत आहे, लेकिन वक़्त जो ऐं वक़्त जी सिफ़ती करणु, वक़्त सां हलणु, वक़्त सां ॻाल्हाइणु, इहो उहदेदार खे सिखणु घुरिजे। असां जॾहिं चवंदा आहियूं त जूनियर ऐं सीनियर में को फ़र्क़ु न आहे, असां चवंदा आहियूं त नाइब हेड मास्टर खां सिखंदो, जॾहिं स्कूल में नओं साल ईंदो हुनखे हाज़िरी बि नई ॾेखारियो। बात कजो, तव्हां सभु उहदेदार साथी वेठा आहियो, हिकु दफ़ो टेलीविज़न स्टूडेंट हूंदो, आईंदा जा उम्मीदवार हूंदो, के रिटायर थियण वारा हूंदो, लेकिन तव्हांखे पंहिंजो ज़िले सदर सम्झे तव्हां अचो त धीअ सां घेरो कयो आहे, ऐं तव्हां ॻाल्हियूं वठी पंहिंजे तालुके जे पीओ चुकियो त ज़िले सदर ज़रूरु चवंदो त बाबा ही वक़्तु न आहे, तालुके जी ज़िमेवारी घुरायो, तालुके जी ज़िमेवारी घुरायो, पीओ सदर घुरायो। घणनि तालुकनि ज़िमेवारियूं कयूं आहिनि, घणनि ज़िलनि ज़िमेवारियूं कयूं आहिनि, घणा सरबंदी कयूं था। इलेक्शन जे टाइम में ऐं चेयरमैन 2011 में 100% वोटर्स कच्छ में संस्कृत न आहे, पर कच्छ में वोटर्स आहे, उन उहदेदार ही उन मेंबर आहे, सत्ता जेकी आहे, मां पैसो करायां मुंहिंजा वोट थींदा, मां मसो करायां मुंहिंजा वोट थींदा। जेॾीमहिल उस्तादनि जे 10th वक़्त असांखे पढ़ण जो उन वक़्तु सत्ता जेकी कोन था कजे, उन में आउं बि कसूर आहे, तव्हां नाराज़ न थियो त पोइ इहा सूरत आहे तव्हां वटां, इहा असां सभिनी उहदेदार वटां। तंहिंजे करे थोरो सबुर, थोरो तहमुल। अॼु साईं गुलाम रसूला कल रफ़ी गरवाल हुयो, इन जा सईदा तरक़ी साहब हुयो, सभु कुझु तव्हां ॾिसी रहिया आहियो, तहरीकूं बि असां ॾिठियूं आहिनि। हिन सिलसिले तहरीक जी कामयाबी में हुकूमत सारी सदर साहब यादि करूं जो 5 सदर जिले में अॼु उहो जितंदो आहे,
अॼु उन्हनि खे वधीक लेकिन हुनखे हिकु उस्तादनि जे पेट्रोल में असांखे ज़रूरत आहे ऐं हुन खां सवाइ असांखे ज़िलो ई नज़र थो अचे त हुनजे दफ़्तर जी ज़रूरत आहे दोस्तों इलेक्शन में कदा भी हुजे वोट लिस्ट में कदा भी हुजे भर्ती कमेटी में कदा भी हुजे ऐं जेकर तहरीक हले त तहरीक जो पंहिंजी ग़लतियुनि कोताही जो सॼो बोझ असां लाइ मर्कज़ जे मथां रखूं त मर्कज़ जी सदर जे नाकामी जे करे पेटल खां उस्ताद परे पेटल खां उस्ताद परे न आहे पेट्रोल खां उस्ताद परे असांजे तव्हांजे मर्कज़ जे करे न आहे मर्कज़ी सदर गुलाम रसूल महर बिना मुक़ाबले 8-10 दफ़ा ज़िले शिकायत जो सोच रहियो आहे तव्हां अॼु ताईं खे शिकायत जे लाइ फ़ोन कयो त शायदि करे उन वटां उहे 1000 करणो इहा नाकामी असांजी आहे या मुंहिंजी आहे अॻे कोन हूंदो असां आई टी अमल न कयूं वक़्त ते ज़िमेवारियूं न कयूं वक़्त ते वर्दी कमेटियूं न कयूं वक़्त ते मर्कज़ ते कार्रवाई न मोकिलियूं वक़्त ते चोॾो न वठूं खीसे मां ख़र्च पाण कयूं सभु वेही मर्को अची मर्कज़ जे मथां आहियूं मर्कज़ वॾो आहे मर्कज़ जो वण छां वारो आहे हुनजी छां आहे जो ही पेटल तंज़ीम मज़बूत आहे ऐं हले थी ऐं हलंदी रहंदी गुलाम रसूल सदर हुजे सुभाणे ॿियो अचे असां रिटायर थी वञूं पर पेटल तंज़ीम हूंदी रहंदी मज़बूत रहंदी हाजी नाज़िर साहब खे असां आईनी मत चऊं था